अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मीरपुर माथेलो खां कदीर बलोच जी ख़बर शेयर कंदा हलूं। मीरपुर माथेलो वेझो ॻोठ ड्रंग चाचड़ जा रहवासी अब्दुल रहीम चाचड़, कयूम मौसमात सोनारी, मौसमात आलमू प्रेस क्लब मीरपुर माथेलो पहुची एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त 7 महीना अॻु उमर चाचड़ असांजे धुर जे मौलवी मुमताज चाचड़ मथां पंहिंजे घरवारी मौसमात हुसैना चाचड़ सां कार्य इल्ज़ाम हयो हो। हाण वडेरन लतीफ़ चाचड़, अज़ीम चाचड़ वारनि जिरगो करे असां मथां 2 लख रुपया ॾंड ऐं 5 वरहनि जी ॿारड़ी यास्मीन चाचड़ जो संग चटी ॾियण जे फतवा ॿुधाई आहे। संग चटी न ॾियण ते हमलो करे कोड़ो चाचड़ खे ज़ख़्मी करे फरार थी विया आहिनि। ज़ख़्मीअ खे अस्पताल में दाख़िल करायो आहे। हुननि वसवारनि खां इंसाफ़ जी अपील कई आहे।